राग जी तोड़ जो पंहिंजी सुञाणप पर सवाइ रागी जे राग जी सुञाणप बि ॻोल्हे नथी लभे। राग जी दुनिया जे हिकु मुनफ़रद नाले जलाल चांडियो खे माण्हू नरगो चपड़ी ऐं यकतार जो बेताज बादशाह करार ॾिनो, पर सिंधी माण्हुनि हुनखे सिंध जो माइकल जैक्सन बि कोठियो। फुल शहर भरिसां ख़बर वॻण में फैज़ मोहम्मद चांडे जे घर में जनम वठंदड़ जलाल चांडे बाबति सिंधी माण्हुनि में मुख़्तलिफ़ वात वायूं आहिनि त हुन नंढपिण में माल चारींदे गुनगुनायो त मुर्शिद खेसि दुआ कई ऐं फ़न जी दुनिया जो जलाल चांडियो बणिजी वियो। के चवनि तूं दर्सगो कमु कंदो हो त के चवनि तूं जवानी में झरजंग हलियो वियो हो, इन करे जो खेसि इश्क वराए वियो हो। सिंध जे अलबिले रागी चाकर चांडे खां पोइ सिंध जो हिकु पहिरियों चांडियो हो जंहिंखे राग जी दुनिया में अहिड़ी त मञता मिली जो सिंध जे घोटनि पंहिंजनि शादियुनि जा ॾींहं बि हुन खां ई पुछी चिटा कया। जलाल जे अंदाज़ ऐं आवाज़ खां मुतासिर थी सिंधी चांडियुनि समेत मुख़्तलिफ़ बिरादरनि जे केतिरनि उभरंदड़ फ़नकारनि पंहिंजी सुञाणप जलाल चांडे जी टोपी ऐं यकतार जे रूप में बीना हैदरी ऐं कासिम ओठे सां कैसेटी मुक़ाबले मां मक़बूल जे उफ़क़ खे छुहंदड़ जलाल चांडे खे ॾिसी केतिरनि फ़नकारनि पंहिंजो पाण ते गरम जलाल, आख़िरी जलाल ऐं सफ़ा जलाल जहिड़ा नाला रखी आवाम जी दिलनि में जाइ वालारण जी कोशिशि कई। भलनि घोड़नि ऐं ॾांदनि जो शौक़ीन ऐं ठुप अनपढ़ियल जलाल सिंध जो वाहिद अनोखो फ़नकार हो जंहिं ते जलाल चांडे जी फ़नी सफ़र ते फिल्म पिणु ठाही वई जंहिंमें हीरे जो किरदार बि जलाल चांडे ई अदा कयो। ग़रीब माण्हू जी माली मदद कंदड़ वॾनि शाहपरनि निरड़ ते टोपी, ॿीचे में सोने लाकेट ऐं चांदी मढ़ायल तावीज़ में सदा नज़र ईंदड़ सिंध जो जलाल उहो फ़नकार हो जंहिंजूं महांगे में महांगियूं कैसेटूं हुजण बावजूदि सिंधी माण्हुनि हज़ारनि जे अंगनि में ख़रीद कयूं। सिंधी कैसेट जी दुनिया खे सनत जो दर्जो ॾेई वेंदड़ टिनि शादियुनि वारे जलाल खे नरगो सिंधी माण्हू रेडियो, टीवी, स्टेज, ट्रैक्टरनि ऐं रिक्शाउनि में ॿुधो, पर निरड़ ते टोपी में सुहंदड़ हुनजूं मुनफ़रद तस्वीरूं ट्रकनि होटलनि जी ज़ीनत में बणियूं। भिटाई, बुखारी, सचल ऐं फरीद जी सूफ़ियानी शाइरी ॻाए सूफ़ी जी दुनिया में हुन जिते वजह तारी करे छॾी उते हुन हल न मिठू हेॾी लोड करे ऐं जहिड़ी थी मस्त जवानी जहिड़ा कलाम ॻाए एतिराज़नि जी दुनिया में वॾो बहस बि छेड़े छॾियो। ॿारनि, औरतुनि ऐं मर्द माण्हुनि में हिकु ई वक़्तु मक़बूल सिंधी माइकल जैक्सन जिते बि वियो उते सिंधी माण्हुनि नरगो मथस गुलनि जी वरखा करे आजा कई, पर राति जे पेट में हुन मथां लख रुपया बि घोरे छॾिया।